मेहरापुर मां रिपोर्ट गुलाम मेमण जी ईद वेझो ईंदे ही मेहरापुर पुलिस शहर खे ॾोहारियुनि हवाले करे छॾियो। चोर फोर सरगर्म थी विया। पुलिस आराम करण लगी। शहर में बदअमनी, चोरियुनि फोरन में इज़ाफ़ो। गुज़िरियल रात मेहरापुर में रिहायशी ऐं कारोबारी इलाक़े सियालाबाद रोड ते नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अनमोल किरियाना शॉप ते चढ़ाई करे दुकान मालिक ऐं मुलाज़िमनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए मोबाइल फ़ोन, लखे रुपए नक़दी ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी सां फरार थी विया। इतला ते मेहरापुर थाणे जा 2 एहलकार वाक़े वारे हंधि पहुची दुकान जो मुआइनो करे हलिया विया। ॿिए पासे इलाके वासियुनि शहर में वधंदड़ बदअमनी, फुरनि, चोरनि, धाड़नि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणे मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। यादि रहे त मज़कूरा दुकान तां ॿियो भेरो धाड़े जो वाक़ियो पेश आयो आहे, पर मेहरापुर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ को बि तहरुक नाहे वरितो।